नाज़रीन एक भेरो ॿीहर अव्हांखे बुलेटिन में भली कार कंदासीं। लॉकडाउन बाबति सिंध जी मजमूई सूरत हाल खां अव्हांखे आगाह कंदा हलूं। आलमी वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ते महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। हैदराबाद जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर साकिब कुबर सां राब्तो कयो आहे। जी साकिब, कहिड़ा तफ़सील आहिनि हैदराबाद जा, आगाह कजो। जी बिल्कुल, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं कोरोना वायरस फैलिजी वई त तीअं सिंध हुकूमत जे तरफ़ां जेको आहे लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो। अॼु 28 ॾींहं आहे हैदराबाद में जेको आहे लॉकडाउन जेको उहो बरक़रार आहे। सिंध हुकूमत जे तरफ़ां जिन कारोबारी दुकानदारनि खे या सनतकारनि खे जेका इजाज़त ॾिनी वई उहे जेके हैदराबाद में जेके उहे कारोबार खुली वियो आहे। ऐं इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके ताजिर बाज़ार पारां जेके मुज़ाकरात कया विया हुआ वज़ीर आला सां त कारोबार खोलियो, पर उन हवाले सां हैदराबाद में जेको आहे न ताईं को अहिड़ो कारोबार जेको उहो न खुली सघियो आहे। इन खां अलावा तव्हां ॿुधायो त हुकूमत जिन खे इजाज़त ॾिनी, जंहिंमें रेस्टोरेंट आहिनि, होटलूं आहिनि, उहे मुकमल तौर ते खुली वियूं आहिनि। ऐं उते जेको आहे उहो पार्सल जेको आहे शहरनि खे ॾिनो पियो वञे ऐं उते खाइण ते मुकमल तौर पाबंद। इन खां अलावा तव्हां ॿुधायो त जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे उहा अवाम जा वॾा हुजूम आहिनि, पर इंतिज़ामिया ॻाल्हि निकाल सां नज़र काथे कोन थिए थी। जंहिंखां अलावा तव्हां ॿुधायो त हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेका सिक्योरिटी जा इंतिज़ाम बि पिणु सख़्तु आहिनि। पुलिस रेंजर्स त पिणु घुमे पई। सिंध हुकूमत पारां चयो वियो त डबल सवारी ते बि पाबंदी आहे ऐं हैदराबाद में जेको आहे डबल सवारी जेका उहा हलंदड़ आहे, पर इंतिज़ामिया उनखे रोकण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे डबल सवारी ते जेके शहरी जेके आहिनि उहे पिणु घुमी रहिया आहिनि। जॾहिं त रेंजर्स जे तरफ़ां या पुलिस जे तरफ़ां जेको उनखे जेके पिकेट कनि पियूं आहिनि, उते जेके उनखे शहरनि खे रोकियो पियो वञे। जेके डबल सवारी आहिनि उन्हनि खे सिंगल हिकिड़े लाहे ऐं ॿिए खे रवानो कयो पियो वञे। ऐं जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहरनि जे जेके सख़्तु पंहिंजो सुञाणप कार्ड चेक करण खां पोइ जो ज़रूरु कमु आहे त उनखे छॾे पई, न त उनखे वापसि रवानो करे। सिंध हुकूमत बार बार अॼु 28 ॾींहं आहे, बार बार इहो ई चवे पई, आवाम खां अपील करे पई त उहो पंहिंजे घरनि ते महदूद रहो, त जीअं असां कोरोना वायरस खे जेको आहे मुंहुं ॾेई सघूं, त जेको ज़िंदगी मामूलात आहे उहा हिकु दफ़ो असां ॿीहर बहाल करे सघूं। हिन वक़्तु बि हैदराबाद जे मुख़्तलिफ़ जेके गुंजान इलाइक़ा आहिनि उते जेको आहे कारोबार खुलियल आहे, पर उहो जेके हुकूमत तरफ़ां जेके उनखे एहतियाती तदाबीर जेके ॿुधाई वयूं कोरोना वायरस खां बचाव जे लाइ, चाहे उहे होटल हुजनि या ॿियूं सनतकार जेके आहिनि जिते उते मज़दूर कमु कनि था, त पोइ पर उते कंहिंखे बि असांखे इहो शइ कोन ॾिठी त जेको कोरोना वायरस खां बचाव जे लाइ जेके हुकूमत खे एहतियाती तदाबीर ॾिनियूं आहिनि, न मास्क उनखे आहे, न सैनिटाइज़र आहे हथ में हुयो, न उनखे गिलव्स पातल आहिनि। सिंध हुकूमत खे घुरिजे या इंतिज़ामिया हैदराबाद जी ज़िले खे घुरिजे त फौरी तौर ते उन इलाइक़े में पहुची उन्हनि कारोबारी शख़्सनि खे वार्निंग ॾिनी वञे त जेके एहतियाती तदाबीर आहिनि उहे फौरी तौर ते अपनाइनि त जीअं कोरोना वायरस खां बची सघिजे। जी वॾी महिरबानी साकिब तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, आवाज़ न्यूज़ रिपोर्टर साकिब हैदराबाद जी सूरत हाल खां आगाह करे रहियो हो, जिते कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ मुकमल तौर लॉकडाउन आहे। माण्हू घरनि ते महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। असांजी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह कंदा हलूं। आलमी वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ते महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ते महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। मटियारी जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफूर मल्लाह सां राब्तो कयो आहे। जी अब्दुल गफूर, कहिड़ा तफ़सील आहिनि मटियारी खां, आगाह कजो। जी सलाला जी तव्हांखे पूरे सिंध आज मटियारी में 18 ॾींहं जो लॉकडाउन आहे। जॾहिं लॉकडाउन तो सिंध हुकूमत ज़िले हुकूमत मटियारी तरफ़ां 14 ॾींहं गुज़रण बावजूद बि आवाम जी का बि सार संभाल न लधी वई आहे। लॉकडाउन सां जेको मज़दूर तबिको दिहाड़ीअ ते कमाइण वारो तबिको आहे उहो फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। मटियारी ज़िले सां गॾु मटियारी शहर जा कुझु दुकान बाज़ारूं खुलियल रहियूं। जॾहिं त पुलिस अचे थी त पुलिस वारा दुकानदार खे ॾिसण खां पोइ दुकान बंदि करे छॾी। जॾहिं त ॿिए तरफ़ असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल करीम संगरा जी तरफ़ां पुलिस ऐं फोर्स गॾिजी मटियारी शहर आसपास जे शहर जो दौरो कयो। लॉकडाउन जी बंदि करे ख़िलाफ़ दुकानदारनि के खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई हुई। जॾहिं त सिंध हुकूमत पारां जारी कयल SOP जे अमल न कंदड़ खिलाफ़ इंतिज़ामिया जूं कार्रवाइयूं 9 दुकान सील 100 ॼणा गिरफ़्तार करे मटियारी थाणे ते पहुचाया विया। जॾहिं त ॿिए तरफ़ असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल करीम संगरासी मीडिया से ॻाल्हाइंदे चयो त सिंध हुकूमत पारां करे जायल SOP ते हुकूमत जेको बि अमल न कंदो उन खिलाफ़ सख़्तु कानूनी क़दम खयो वेंदो। जेके दुकानदार बग़ैर डिप्टी कमिश्नर जी इजाज़त खां दुकान खोलंदा उन्हनि मालिकनि जे खिलाफ़
केस दाख़िल करे उनखे गिरफ़्तार करे असांखे अवाम जूं जानूं बचाइणो उन लाइ सख़्ती करणु लाज़मी आहे। जी जी, वॾी महिरबानी अब्दुल गफ़ूर तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबार बंदि आहे। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जेकमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, नौशरो फिरोज, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडो अलैया, टंडो मोहम्मद खान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि। सिंधी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अवां खे आगाह पिया कयूं। आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि ऐं जॾहिं त कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। ज़िंदगी जो कारवां वार ठप थी वियो आहे, जॾहिं त लॉकडाउन खे कामयाबु करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी आहे। सिंधी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। हालात जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर नदीम मंगरियो सां राब्तो कयो आहे। जी नदीम, कहिड़ा तफ़सील हाला खां आगाह कजो। जी, हिन वक़्तु हाल में जेको कोरोना वबा खां बीमारी आहे जेको सिंध हुकूमत पारां लॉकडाउन जो ऐलान कयो वियो उन ते जेको हींअर हिन वक़्तु अमल न थी रहियो आहे। हालात जुज़वी तौर ते बंदि आहे। हालात शहर जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, बागड़ी बाज़ार, शाही बाज़ार, मार्केट, तारक रोड जेके हींअर मुकमल तौर ते जेके खुलियल आहिनि। जेको सिंध हुकूमत जेको कानून जेको पास कयो आहे SOP इदारो उन ते जेको हिन वक़्तु असिस्टेंट कमिश्नर ऑफिस में तमामु घणी रश लॻल आहे। जेके दुकानदार आहिनि, जेके आला बिचा या जेके सवन जी तइदाद में हिते AC ऑफिस में पहुतल आहिनि, पंहिंजो फार्म वठण लाइ जीअं दुकान पंहिंजा खोले था सघनि। ॿिए तरफ़ पासे जेके दुकान खुलियल आहिनि, जेके रेंजर्स एहलकार दुकानदारनि में शाही बाज़ार में मुख़्तलिफ़ जॻह ते दुकान जेके बंदि कराए रहिया आहिनि। हिन वक़्तु बि जेका पोज़ीशन जेका आहे आला शहर जुज़वी तौर ते बंदि आहे, लेकिन लॉकडाउन ते अमल न थी रहियो आहे। जी, वॾी महिरबानी नदीम तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंधी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। आलमी वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि, जॾहिं त लॉकडाउन खे कामयाबु करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी आहे। वबा कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन सख़्तु कयो वियो आहे। माण्हू घरनि ते महदूद आहिनि, कारोबार बंदि आहे। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जेकमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, नौशरो फिरोज, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडो अलैयार, टंडो मोहम्मद खान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि। नवाबशाह जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर AK डायरी सां राब्तो कयो आहे। जी AK, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कोरोना वायरस के मुंझो ॾियण लाइ जिते सिंध हुकूमत तरफां लॉकडाउन के बरक़रार रखण लाइ हिकमत अमली जोड़ी वई त SOPs जेको आहे ठाहियूं वेंदियूं ज़िले इंतज़ामिया तरफां, मगर SOPs अञा ठाहियूं न वयूं आहिनि। उन खां अवल ई जेको आहे शहर जा मुख़्तलिफ़ जेके तिजारती मर्कज़ पिणु खुली विया आहिनि। काफ़ी हद ताईं जेको माण्हुनि जो रश शहर में ॾिठो वञे पोइ हिन महिल ताईं जेको आहे जंहिंमें कपिड़े जा दुकान या ॿियूं मार्केटूं आहिनि उन्हनि जे ॿाहिरि बि जेको आहिनि तक़रीबन माण्हुनि जा जेको आहे जेके अगरि कुझु खुलियल आहिनि त वरी किथे किथे वरी माण्हू उन्हनि जा दुकानदार पिणु जेके दुकाननि जे ॿाहिरि बीठा आहिनि त केॾी महिल बि असांखे माना इजाज़त मिले त खुलियो वञे। पर उन हवाले सां ज़िले इंतज़ामिया जेको आहे उन्हनि ते क़दम खणण जे बदिरां अञा ताईं कंहिं बि क़िस्म जो माना कार्रवाई न कई वई आहे। जॾहिं त ताजिर बिरादरी तरफ़ां इहो चयो वियो त असां हिकिड़ी कमेटी तश्कील ॾींदासीं, जंहिंखां पोइ जेको आहे जेके ज़िले इंतज़ामिया तरफ़ां जेको अहकामात ॾिना या SOPs ॾिनी वेंदियूं ऐं जिन खे परमिशन ॾिनी वेंदी उन्हनि खे खोलण जी इजाज़त ॾींदे। मगर हिते ताजिर बिरादरी तरफ़ां उनजी उबतड़ कंदे सॼे शहर जेके तक़रीबन मेन तिजारती मर्कज़ उहे खोले छॾिया आहिनि ऐं काफ़ी हद ताईं शहर में हुजूम ऐं रश नज़र अची रही आहे। जॾहिं त सिक्योरिटी हवाले सां हिते नवाबशाह में पुलिस ऐं रेंजर्स जेको आहे नज़र घटि अची रही आहे इलाइक़नि में, न त सुबुह जे टाइम तक़रीबन जेको आहे या मंझंदि जे टाइम में गश्त कंदे नज़र ईंदी आहे। पर अॼु उहो को बि अहिड़ी सिचुएशन नज़र न अची रही आहे। ऐं इहो ॿुधाईंदो हलां त हिन महिल जेकी शहर जी सूरत हाल आहे त ख़ासि तौर ते कोरोना वायरस जा जेके हिन महिल ताईं पेशेंट असांजे नवाबशाह में आया आहिनि तक़रीबन 59 पेशेंट जेके आहिनि आइसोलेशन वार्ड में शिफ्ट आहिनि। जॾहिं त 300 जे लॻभॻि जेके नेगेटिव टेस्टूं अचण खां पोइ उन्हनि खे पंहिंजे पंहिंजे शहरनि ॾांहुं रवानो कयो वियो आहे ज़िले इंतज़ामिया तरफ़ां। ऐं हिन महिल जेको आहे कंहिं बि क़िस्म जे हवाले सां ज़िले इंतज़ामिया माण्हुनि खे इहो ऐलान कयो वियो आहे त ख़ुदा र कंहिं बि अफ़वाहुनि ते ध्यानु न ॾिजो, छा कि हींअर माहौल उहो न आहे
जे असां इन कोरोना वायरस वारे माहौल में जेको आहे कंहिंजी मदद करे सघूं। जी वॾी महिरबानी आहे कि तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन तव्हांखे आगाह कंदा हलूं। आलमी वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। लॉकडाउन खे कामयाब करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी आहे। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जैकमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, नौशरो फिरोज, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडोलैया, टंडो मोहम्मद खान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरे नंढनि वॾनि शहर में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। तॾहिं त लॉकडाउन खे कामयाब करण लाइ नंढनि वॾनि शहरनि में पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी आहे ऐं वबा खे मुंझो ॾियण लाइ लॉकडाउन आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन तव्हांखे आगाह कंदा हलूं। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जैकमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, नौशरो फिरोज, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडोलैया, टंडो मोहम्मद खान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि कया विया आहिनि। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। जोही, मेहड़, केनशाह, सेवण, कुंभकोट जी गंबड़, रानीपुर, हिंगोरजा, सोबोदरो में समेत मुकमल तौर लॉकडाउन आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। गंबड़ जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर किशोर कुमार सां राब्तो कयो आहे। जी किशोर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सॼी दुनिया जे जेको लॉकडाउन जो सिस्टम अॼु सिंध में बि जेको आहे उन मुताबिक़ जेको आहे बिल्कुलु मुकमल जेको कोरोना वायरस जी वबा महदूद आहिनि। तो तव्हांखे ॿुधाइण लाइ गंबड़ जा जेके नंढा वॾा शहर आहिनि जंहिंमें अगरा थी वियो, राजी देरो, गोड़ा ऐं उन सां गॾो गॾु ॿिया जेके नंढा वॾा कारोबारी मर्कज़ आहिनि, रेशम गली थी वई, शाही बाज़ार थी वियो, मुकमल तौर बंदि आहिनि। तो तव्हांखे ॿुधाइण लाइ कुझु शिकायतूं जेके दिहाड़ीदार तबिको आहे उनजी शिकायतूं पंहिंजी जॻह ते अचनि पियूं त सिंध हुकूमत हिन महिल ताईं जेको प्रॉपर राशन ॾियण जो ऐलान कयो उहो उन्हनि खे न मिली सघियो आहे। जेको दिहाड़ीदार तबिको आहे उहो पिणु जेको आहे मुतासिर थी रहियो आहे ऐं उन्हनि खे सख़्तु ॾुखियाईनि खे जेके इंतज़ामिया आहिनि जंहिंमें रेंजर्स ऐं पाक आर्मी जा जवान आहिनि उहे पिणु जेको आहे गश्त करे रहिया आहिनि। जी वॾी महिरबानी किशोर, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। जॾहिं त लॉकडाउन खे कामयाब करण लाइ रेंजर्स ऐं पुलिस जो गश्त जारी आहे। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जैकमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, नौशरो फिरोज, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडोलैया, टंडो मोहम्मद खान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि। ऐं सखर जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद चन्ना सां राब्तो कयो आहे। जी शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। सिंध समेत सखर में भी लॉकडाउन वारी सूरताल जेका है उहा बरक़रार आहे। शहर में वापे वारनि शयुनि फ्रूट, सब्जी, किराना, मेडिकल स्टोर खां सवाइ बाक़ी समूरो जेको कारोबार आहे उहो लाॻीतो 28 ॾींहं बि जेको आहे उहो बंदि पियल आहे। सखर जा कारोबारी मर्कज़ जेके आहिनि उहे मुकमल तौर ते अॼु 28 ॾींहं ताईं जेके आहिनि उहे बंदि पियल आहिनि। सिंध सरकार तरफ़ां घरू खाते सिंध सरकार ऐं घरू खाते तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन में बेल सवारीअ ते पाबंदी लागू कंदे सख़्तीअ सां हिदायत कई वई त बेल सवारी कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आंदी वेंदी। पर अॼु सखर पुलिस इन हवाले सां वठ पकड़ पिणु शुरू करे ॾिनी आहे। मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि ते बेल सवारी कंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे, जॾहिं त शहर ऐं आसपास वारनि इलाइक़नि में बि लॉकडाउन ते
गश्त करे रही है पुलिस ऐं रेंजर्स। मां तव्हांखे ॿुधायां त माण्हू कानून जी भटकरी कंदे ॿेल सवारीअ ते हिन वक़्तु बि सठर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि ते जेको आहे उहो सफ़र करे रहिया आहिनि। माण्हुनि खे घरनि ताईं महदूद रखण लाइ हिदायतूं जारी कयूं वयूं, पर बावजूदि उनजे माण्हुनि जी शहर ऐं आसपास वारनि इलाइक़नि में हुजूम जी सूरत में नज़र अची रहिया आहिनि ऐं ॿेल सवारी आसानी सां करे रहिया आहिनि। जी वॾी महिरबानी शाहिद तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध जी ताज़ा तरीन सूरत हाल खां नाज़रीन तव्हांखे आगाह कंदा हलूं। आलमी वबा कोरोना वायरस के बुझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जेकमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, नौशरो फिरोज़, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडो अलैया, टंडो मोहम्मद ख़ान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि, जॾहिं त लॉकडाउन खे कामयाब करण लाइ रेंजर्स ऐं पुलिस जो गश्त जारी आहे। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन तव्हांखे आगाह पिया कयूं। आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। आलमी वबा कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन तव्हांखे आगाह पिया कयूं। आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबार ठप थी वियो आहे, रोडनि तां ट्रैफ़िक मुअतल आहे। सिंध में कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ लॉकडाउन वधीक सख़्तु कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबार बंदि आहे। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जेकमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, नौशरो फिरोज़, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडो अलैया, टंडो मोहम्मद ख़ान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि। कंदकोट जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर पीर बख्श बलोच सां राब्तो कया। जी पीर बख्श, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी सिंध हुकूमत पारां लॉकडाउन के हवाले से अॼु कंदकोट ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 28 ॾींहं बि मुकमिल तौर ते लॉकडाउन कयो आहे। जॾहिं त अॼु सुबुह जो सवेर सां आर्मी जा जवान जेको आहे कंदकोट, घंटाघर चौक समेत मुख़्तलिफ़ जेको इलाइक़ा हुआ उहो रोड हुआ उन्हनि खे मुकमिल तौर ते बंदि करे सील कयो वियो हो। ऐं कंदकोट समेत कंदकोट, घोसपुर, करमपुर, टंगवानी, बख्शापुर, बडाणी, कशमूर, गुडू में जेको आहे सभिनी शहरनि में मुकमिल तौर ते कोरोना वायरस खां बचण जे लाइ लॉकडाउन वारो अमल आहे उहो जारी आहे। ऐं जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया पारां जेको राशन विरहाइण वारो सिलसिलो आहे उहो जेको आहे मुकमिल तौर ते नाकाम थी चुको आहे। जेके बि ऑफिसर आहिनि या जेके यूसीन जा चेयरमैन आहिनि या वार्डन जा मेंबर आहिनि उहे जेको आहे पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे जेको सिंध हुकूमत तरफ़ां मोकिलियल राशन जा पैसा हुया उहे राशन ॾिना वञनि था। बाक़ी जेके ग़रीब अवाम जेके रोज़मर्रा जा मज़दूर हुया उहे जेको आहे पंहिंजे मज़दूर परेशान आहिनि पंहिंजे खाइण पीअण जे लाइ। ऐं हितां जेको आहे अॼु कंदकोट प्रेस क्लब आदि बि कुझु माण्हू एहतिजाज बि कयो आहे राशन जे लाइ। ऐं उहे माण्हू जेको आहे सख़्तु परेशान आहिनि। जेके बि इमदाद आहे उहो सिर्फ़ु पंहिंजे मनपसंद में विराए वञनि था। जी वॾी महिरबानी पीर बख्श तफ़सीलनि खां आगाह कर। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबार बंदि आहे। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जेकबाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, नौशरो फिरोज़, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडो अलैया, टंडो मोहम्मद ख़ान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि। घोटकी जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मुश्ताक लगारी सां राब्तो कयो आहे। जी मुश्ताक, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी 28 ॾींहं आहे सिंध में कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ सॼी सिंध जी जेको घोटकी शहर आहे 28 ॾींहं जेको घोटकी शहर मुकमल लॉकडाउन में घोटकी शहर जो मुख्य बाज़ारूं शाही बाज़ार, स्टेशन रोड, मोबाइल मार्केट, लेडीज़ बाज़ार, ॿिया जेके नंढा वॾा नंढी वॾी बाज़ार मुकमल तौर ते बंदि आहिनि। हिन वक़्तु घोटकी शहर बाज़ारूं रोड उतां विरान जो निकिरी रहिया आहिनि। पर हिन वक़्तु तमामु सख़्ती कई वई आहे। जेका मोटरसाइकिल ते डबल सवारी कयूं जेको बि डबल बिगड़ा अचनि था मोटरसाइकिल उनखे जेको रेंजर्स पारां पुलिस पारां लाथो पियो वञे। ऐं डबल सवारी ते सख़्ती रहंदी पाबंदी कई घोटकी शहर में। हिन वक़्तु जेको आहे घोटकी जा जेके दाख़िली रस्ता आहिनि रेंजर सां गॾु फौज जा जवान मुक़ररु थियनि ऐं रेंजर सां गॾु पुलिस सां गॾु जेको फौज जा जवान जेके घोटकी शहर में गश्त करे
हिन वक़्तु घोटकी शहर जी सूरत हाल इहा आहे जिते एहसास कफ़लत सेंटर मुक़ररु कया हुते तमामु जेका रश आहे किथे आहे जेका आदिरपुर सेंटर जे घोटकी सेंटर में जेको हुते 2 फुट खां 3 फुट खां 4 फुट ताईं थींदा औरतुनि खां परे 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 विहारे कोई मुफ़ातिल जीअं पर हिते जेको आहे तमामु जेको आहे सीपेन सां जेको आहे एहसास कफ़लत हफ़्ते सां जेको आहे औरतुनि में विराए थो हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त घोटकी में 28 ॾींहं लॉकडाउन खोलण पर जेके ॾियारी तबिको आहे जेको मज़दूर तबिको आहे उहो उन्हनि जे घरनि में जेको आहे बचा जेके मजबूर आहिनि उन्हनि रोज़ानो एहतजाज करे गाह खणी एहतजाज कयो सुठियूं मानियूं खणी एहतजाज कयो पर को बि दिल्ली इंसान जे चूंडियल एम पी हुजे या सिंध हुकूमत पारां जेको थिया सरहदी वारा कंहिं बि हुनजी सार संभाल थी आहे हिते घोटकी में ॾियारी मज़दूर तबिको सख़्तु फाका कश में मजबूर आहे थी विया आहिनि घोटकी शहर में मुकमल तौर ते लॉकडाउन घोटकी जी जेको ॾिठियूं बाज़ारी नंढा वॾा कारोबार उहे बि मुकमल तौर ते लॉकडाउन तंहिं करे जेको दिहाड़ीदार तबिको मज़दूर तबिको सख़्तु परेशान आहे सिर्फ़ु ऐलान कया विया सिंध हुकूमत पारां वफ़ाक़ पारां दिल्ली इंसान पहिरियों आया था घरनि ते महदूद हो ग़रीब तबिको मज़दूर तबिको घरनि ते महदूद रहियो आहे पर उन्हनि खे अञा ताईं को बि जेको आहे राशन न मिलियो आहे राशन मिलियो आहे अन पर माण्हुनि खे ॾिनो ऊंचाई में पर जेको मज़दूर एहतजाज कनि पिया उन्हनि जो घरनि जा बचा बुख मरे पिया आहिनि असां कोरोना वायरस में असांजा बचा न मरंदा पर असांजा बचा बुखनि ते मरंदा तंहिं करे उन्हनि मुतालबो कयो आहे घरनि ते महदूद आहियूं या त असांजो रोज़गार खोलियो वञे या नंढा कारोबार खोलिया वञनि या असांखे राशन मिले ॿी सूरत में जेको आहे लॉकडाउन तोड़े करे ॿाहिरि ईंदासीं असांखे पंहिंजी मज़दूरी कंदासीं जेकॾहिं राशन न मिलियो असां सख़्तु एहतजाज कंदासीं मजबूर थींदासीं जी वॾी महिरबानी मुश्ताक तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ नाज़रीन आलमी वबा कोरोना वायरस खे बुझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि जॾहिं त लॉकडाउन खे कामयाबु करण लाइ पुलिस ऐं एनएचएस जो गश्त जारी आहे वबा कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ लॉकडाउन वधीक सख़्तु कयो वियो आहे माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि कारोबार बंदि आहे कराची हैदराबाद मीरपुर ख़ासि नवाबशाह लाड़काणो जैकमाबाद दादू शिकारपुर कंवर शेरकोट नौशरो फिरोज जामशोरो घोटकी मटियारी टंडोलैया टंडो मोहम्मद खान उमरकोट मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि आलमी वबा कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहर में लॉकडाउन कयो वियो आहे माण्हू घरनि ते महदूद आहिनि कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि सिंध जी मजमूई सूरत हाल का नाज़रीन अव्हांखे आगाह पिया कयूं आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहर में लॉकडाउन कयो वियो आहे माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि शहदादकोट की सूरत हाल मालूम करने लाइ असां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद एवान सां राब्तो कयो आहे जी शाहिद कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो बिल्कुल शहदादकोट में भी अॼु 28 ॾींहं जेको लॉकडाउन आहे उहो बरक़रार आहे अलबत्ता जेके खाइण पीअण जी शयुनि जा दुकान आहिनि मेडिकल स्टोर जनरल जेके किराना स्टोर सब्जी जा दुकान गोश्त जा दुकान खां अलावा जेके शहर जूं नंढियूं वॾियूं जेके कारोबारी मर्कज़ आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि अलबत्ता बाक़ी जेको लॉकडाउन सबब जेके माण्हू घरनि में रहण वारो जेको पातो आहे उन ते हिन वक़्तु कुझु सख़्ती तमामु घटि नज़र अची रही आहे पुलिस जेका आहे उहो मामूल मुताबिक़ गश्त करे रही आहे पर ॿेल सवारी जे पाबंदी हुजण बावजूद बि जेका माण्हुनि जो जेको ॿेल सवारी मोटरसाइकिलनि ते घुमण ऐं शहर में आम रिवाजी तौर ते घुमण वारो जेको पासो आहे उहो उहे जो तीअं जेको बरक़रार आहे बाक़ी जेके कारोबार जा नंढा वॾा जेके मर्कज़ आहिनि शाही बाज़ार रेशम गली स्टेशन रोड लखपति रोड समेत जेके ॿिया कारोबारी मर्कज़ आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि शाही बाज़ार बिल्कुलु वीरानी जो ॾेख ॾेई रही आहे बाक़ी जेका सब्जी मार्केट आहे या जिते जिते खीर दही ऐं जेके किराने स्टोर जा जेके दुकान आहिनि उहे खुलियल आहिनि होॾां जेके एहसास किफ़ायत प्रोग्राम सेंटरनि ते जेका आहे माण्हुनि जी वॾी पी आहे रश आहे जेको सोशल डिस्टेंस जो चयो वञे थो उन ते कंहिं बि क़िस्म जो जेको अमल दरामद थींदे बिल्कुलु बि नज़र नथो अचे जी वॾी महिरबानी शाहिद तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ नाज़रीन सिंध जी मजमूई सूरत हाल खां अव्हांखे आगाह पिया कयूं आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहर में लॉकडाउन कयो वियो आहे माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि
सिंध में कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ लॉकडाउन बरक़रार आहे। माण्हू घरनि ते महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जेकमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, नौशरो फिरोज़, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडो अलैया, टंडो मोहम्मद खान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि। खबरों जो सिलसिलो ॿुधाइण जे पोइ त वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो आवाज़ न्यूज़ ऐं विज़िट कयो असांजी वेबसाइट आवाज़ TV.tv।